अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे शहदाद कोट मां नज़ीर अहमद सुमरो जी रिपोर्ट। कंबर शहदाद कोट ज़िले जे डिस्ट्रिक्ट बार जे खज़ानचीअ वारे उहिदे ते वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदड़ एडवोकेट इब्रार हुसैन सुमरो साहब खे सिंध प्रेस क्लब शहदाद कोट जे सरपरस्त आला सीनियर एडवोकेट ख़ालिद हुसैन चांडियो साहब जी अॻुवाणीअ में सिंध प्रेस क्लब जे सदर एम इसाक बोज़दार, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली सीलरो, सीनियर नायब सदर ज़ैब सिंधी, जॉइंट सेक्रेटरी वकास अली मस्तोई, खजानची असद अली खोसो, मेंबर नज़ीर अहमद बलोच समेत ॿियनि इब्रार हुसैन सुमरो जी आफिस पहुची खेसि कंबर शहदाद कोट डिस्ट्रिक्ट बार जे खजानची थियण ते गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। ख़बरुनि जी दुनिया।